अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंजी नहीं अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां अगर मुझे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाली यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन को दबायो। तो रस गफ़ार खान ओठो खे धोखो ॾेई वारस खे आज़ादु कराईंदो ऐं वारस हुतां पूरी कोशिशि करे ऐं वारस बि हुतां आज़ादु थी ईंदो ऐं आज़ादु थियण खां पोइ वारस आज़ादु थियण खां पोइ अची मीरा रबन जे हवाले कंदो। रबन पोइ हीरो थी वेंदो ओठे ऐं कमाल खान लाइ उन्हनि खे सुख सां विहण कोन छॾींदो ऐं रस गफ़ार खान वारस खे आज़ादु थियण खां पोइ रबन ऐं वारस खे उन्हनि जे ख़िलाफ़ु करे छॾींदो ऐं रबन ऐं वारस उन्हनि जा दुश्मन थी पवंदा। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो को लाइक कंदा।